तमाम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर सूबाई वज़ीर मीर शब्बीर अली ख़ान बिजाणी डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी कैडेट कॉलेज करमपुर जो दौरो कयो। हलंदड़ कम ऐं कैडेट कॉलेज जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते प्रिंसिपाल कैडेट कॉलेज करमपुर मोहम्मद हाशिम मेमण कैडेट कॉलेज करमपुर में हलंदड़ कॉलेज बाबति ब्रीफिंग ॾींदे चयो त डिस्पेंसरी ऐं डॉक्टर जा कुछ मसला आहिनि जेके जल्द हल कया वञनि। डिप्टी कमिश्नर के वाटर कूलिंग प्लांट बाबति लिखियोसीं जेको अॼु पूरो थी रहियो आहे। इन मौक़े ते सूबाई वज़ीर मीर शब्बीर अली ख़ान बिजाणी जो चवणु हो त हीउ कॉलेज मुंहिंजे मरहूम वालिद मीर हज़ार ख़ान बिजाणी जो ख़्वाबु हो, जंहिंखे ॾिसी तमामु ख़ुशी थी आहे। डिस्पेंसरी ऐं डॉक्टर जे हवाले सां जेके मसला आहिनि उहे जल्द हल कया वेंदा। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।